ज़हर ज़िंदगी वेचारी कलसूम जो अलाए छा थियो, अलाए मारे छॾींदसि, अलाए जीदान मिलंदसि। कलसूम जे कॾहिं ग़लति क़दम न खणिया न त अहिड़ा ॾींहं न ॾिसे। कलसूम को बि ग़लति क़दम नाहे खयो ऐं इन में कलसूम जो को ॾोह बि नाहे। छो कलसूम जो ॾोह नाहे? जेकॾहिं पराए मर्दनि सां फोटू ज़ाहिर थींदा त पोइ गिची त पटबी न। जेकॾहिं भाइर पंहिंजी भेण जे दिल जे हर दुख सूर के ॿुधनि न त पोइ छो कलसूम अहिड़ो क़दम खणे आ। ॾोह कलसूम जो न हुनजे भाइरनि जो आहे जे पंहिंजी भेण खे हिन दल में धिके छॾियो आहे। सॼो ॾोह हुनजे भाइरनि मथां न ॾे छोरी, ॾोह कलसूम जो बि आहे। मीरा सही थी चए पठाणी, जेकॾहिं तुंहिंजा फोटू कंहिं गैर मर्द सां ज़ाहिर थिया न त पोइ तुंहिंजा भाइर छिता न थिया न। छोरी मुंहिंजा भाइर छिता कोन थींदा, पहिरीं प्यार ऐं कुर्ब सां अची मूंखां पुछा कंदा त अदी ही छा मसलो आहे। पर वीचारी कलसूम के त भाइरनि जो एतिरो खौफ हुयो त घर छॾे भॼी वई आहे ऐं रईस वटि वञी पनाह वरितई ऐं हुनजा भाइर त अहिड़ा छिता निकिता जो पंहिंजी भेण खे बदनाम करण लाइ सॼे जग साम्हूं पंहिंजी भेण बीहारे छॾियऊं। जेके ॻाल्हियूं पंहिंजे घर में हल थी पियूं सघनि न उहे ॻाल्हियूं ओठे वारा विच बाज़ार में बि हुल कनि पिया। अहिड़े भाइरनि ते त लानत हुजे जिन पंहिंजी भेण खे सारे बाज़ार रुसवा करे छॾियो। मारिस गफ़ार खान फैसलो ॿुधायां थो त हालार जे करे ये छोकरी बदनाम थी आहे। उन ॾोह में हालार जो मुंहुं कारो करे सरियाम सॼे ॻोठ में घुमायो वेंदो त जीअं दुनिया वारनि खे ख़बर पए त कंहिंजी इज़त खे बदनाम करण जो अंजाम छा थींदो आहे। ऐं फ़ैसिले जो ॿियो रुख इहो आहे त हीअ छोकिरी हालार जे करे बदनाम थी आहे। हालार लाइ इहो बि आहे त हिन छोकिरीअ सां शादी करे हिन खे इज़त बणाए पंहिंजे घर वठी वञे। हाणे हिननि ॿिन्ही ॻाल्हियुनि मां हालार कंहिं ते अमल करे थो, इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ हालार जे मथां आहे। खणी जो ॾोह मुंहिंजे मथां साबित थी चुको आहे, पर मुंहिंजो किरदार तव्हां सभिनी जे साम्हूं वाज़े आहे। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त ही हालार खान बनिन ऐं वनिन जे मथां पंहिंजो सिर कुर्बान करे छॾींदो आहे। छो त मां पंहिंजे नंगनि ऐं दंगनि जे मथां सिर ॾेई बि ॼाणियां ऐं सिर वठी बि ॼाणियां। पोइ तव्हां पाण ॿुधायो मूंखे त ही हालार अहिड़ो कदम ऐं अहिड़ो कुत्थो कम कीअं थो करे सघे। रईस गफ़ार खान इन बावजूद भी ही सब ख़ामोश आहिनि। छो ख़ामोश आहिनि? मुंहिंजा ही हथ सबूतनि खां ख़ाली आहिनि। रईस गफ़ार खान ही त मुंहिंजे ख़िलाफ़ अहिड़ी साज़िश कई वई आहे जो साज़िश कंदड़ खे शैतान भी ॾिसी उहो बि इबरत में पइजी वियो हूंदो। रईस गफ़ार खान मुंहिंजो रब ॼाणे थो मां बेगुनाह आहियां, पर मां ख़ामोश इन करे आहियां जो हिन वक़्तु मूं वटि को बि सबूत न आहे। पर अॼु ही हालार खान तव्हांजे साम्हूं आहे। मां तव्हां सभिनी जे साम्हूं वाइदो थो कयां त तमामु जल्द उन शैतान खे ज़ाहिर कंदुसि जंहिं मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश कई आहे ऐं हिन सिंध जी न्याणीअ खे गुमराह करे सरेआम हिन न्याणीअ खे बदनाम कयो वियो आहे। उहो ॾींहुं तमामु जल्द ईंदो। मां बेगुनाह हूंदे बि रईस गफ़ार खान जे फ़ैसिले ते अमल कंदे मां हिन छोकिरी सां निकाह करण लाइ तयारु आहियां। जॾहिं त हालार छोकिरीअ सां शादी करे छोकिरीअ खे इज़त बख़्शे थो त पोइ असांजे मथां बि इहो फर्ज़ थो थिए त असां बि पाण मां नफ़रतूं ख़तम करे
पाण में हिकु थी वञूं। मुंहिंजे करे न, पर हिन सिंध अमड़ जे करे नफ़रत खे ख़तम करे अमुन ई प्यार जे बूटे खे परवान चाढ़णो पवंदो। तंहिं करे छॾियो इन कीने ऐं अना खे, पाण में भाकुर पाए सभु हिकु थी वञूं। हा सभु उथो, उथो मथे, पाण में भाकुर पाए ऐं हालार जी निकाह जी तयारी कयो। हिकु थी वञो, पाण में भाकुर पाए। ओदी जूअनि जा सॼो मथो जूअनि सां भरियो पियो अथई, वेंझी कोन तो। हेॾी थधि लॻी पई आहे, थधे पाणी में केरु वञंदो? बाबे खे महीनो थियो आहे, बाबो ई कोन वेंदो आहे। अब ॾे ख़बर आहे फ़ैसिलो निबिरियो या अञा ॻाल्हियूं पयूं हलनि? थी वियो बाबा, फ़ैसिलो थी वियो। पुट ख़ैर त थियो न फ़ैसिले में? हा मां, रईस गफ़ार ख़ान जहिड़ो वॾेरो फ़ैसिलो करे ऐं ख़ैर न थिए, सभिनि खे भाकुर पाराए हिकु करे छॾे। अदा वीचारी कलसूम जो छा थियो? अदी कमदार वियो आहे मौलवी खे वठण। कलसूम जो निकाह हालार सां कराइनि था पिया। कुझु देर में बसि निकाह थी वेंदो, पोइ हालार कलसूम गोठी पंहिंजे घर हलियो वेंदो। इहो तमामु सुठो थियो बाबा। जेकॾहिं छोकिरीअ खे ॿाहिरनि जे हवाले कना न त ओठे वारा छोकिरीअ खे कुही गभा गभा करे घर में खॾ खोटे उन में पूरे छॾिना ऐं लाश बि पुलिस खे न मिलिया। वोदा रबन, हालार त तमामु सुठो माण्हू आहे। जेकॾहिं कलसूम घर कयो न त हालारुनि खे ख़ुशि रखंदो। पराइनि शादियुनि जे बारे में न सोचो, मुंहिंजो मङणो रहियो पिया। उन जे बारे में कुझु सोचियो था या न? मां उथ वञी ॻोठ में सॾ हलाए अच। अदा हाणे तूं बि उथ, छॾ इन जुड़नि खे, शहर वञ ऐं मुंहिंजे लाइ ॿिपड़ो अजरक वठी अचांइ त जीअं मां कुल्हे ते रखी मंगणे लाइ वञा। अबा मंगणो ॿिए ॾींहुं आहे। हिकु पासे मां निकिरंदसि ऐं ॿिए पासे वरी पठाणी, सॼे ॻोठ खे सॾ ॾेई ईंदासीं। बाबा अदा वञी मर्दनि में सॾ हलाए अचनि। मां मंगणो धाम धूम सां करण थो चाहियां, असुल दौल शर न आहिनि सां। हाओ अदा, नाच गाने सां तुंहिंजो मंगणो कंदा, ख़बर आई छो तो? ही आहे उहो मुंहिंजो उजड़ियल घर, जंहिंमें मूं काफ़ी अरसे खां पोइ अॼु पेर पातो आहे। जॾहिं मां नंढड़ो हुअसि न, अम्मा पापा गुज़ारे विया। ख़बर थी मां यतीम थी वियुसि। जॾहिं हिन जवानी में मूं पेर पातो, तॾहिं हिकिड़ी छोकिरीअ सां बेपनाह मोहबत कंदो हुअसि ऐं उन सां शादी करे उनखे हिन घर में आंदो। उन बि मूंसां चंद सालनि जो साथ ॾिनो ऐं हिन घर खे जन्नत बणाए रखियो। ख़बर अथई, उन खां पोइ बग़ैर वारिस ॾियण जे हमेशा हमेशा जे लाइ मूंखे अलविदा चई हली वई। उनजे वञण खां पोइ हिन घर में मूं पेर बि कोन पातो, जंहिंसां मुंहिंजूं यादियूं वापसि था हुयूं। पर अॼु पहिरियों भेरो तोखे हिते वठी आयो आहियां ऐं पेर पातो था। हाणे ही घर तुंहिंजे हवाले आहे। हाणे तूं बिल्कुलु आज़ाद आहीं। हिते न केरु तोखे रोकण वारो आहे, न ही केरु तोखे टोकण वारो आहे। ॾिस, जहिड़े नमूने सां तूं हिन घर में ज़िंदगी गुज़ारण चाहीं थी, गुज़ारे सघीं थी। रुगो एतिरो ख्याल कजांइ जो ॿीहर मुंहिंजी इज़त जे मथां ॿीहर को हमिलो न थिए। तूं ख़ौफ़ में इन करे वरतल आहीं जो हिन शैतान कमाल जे चवण ते मूं मथां इल्ज़ाम आया। मथां तोखे दिलि में इहा हसरत हुजे या ख़ौफ़ हुजे
त मतां मां तोखां पलांद वठां, इन्हीअ करे तूं ख़ौफ़ में वरतल आहीं। पर मां उन शैतान कमाल जहिड़ो न आहियां जो कंहिं औरत खे ढाल बणाए, हथियार बणाए ऐं पंहिंजो पलांद कयां। असीं मर्द आहियूं, ही मर्दाणो जहिड़ो आहे, मर्द मर्द सां मुक़ाबिलो कंदो आहे। तूं औरत आहीं, तुंहिंजे विच में कुझु बि न वेंदो। तूं पुराणी ज़िंदगी खे विसारे हिकु नई ज़िंदगी ख़ुशो खुरम गुज़ारे सघीं थी। इहो सभु कुझु तुंहिंजे हथ में आहे। इहा खुलियल हक़ीक़त आहे। हिकु औरत घर खे आबाद भी कंदी आहे ऐं बर्बाद भी कंदी आहे। हाणे ही घर तुंहिंजे हवाले ऐं तुंहिंजी ज़िंदगी जूं ख़ुशियूं तुझी इन मुठ में बंद आहिनि। चाहीं त इन मुठ खे खोले आबाद करे सघीं थी, जेकॾहिं न चाहीं त इन बंद मुठ सां ई इन घर मां वापसि वञी सघीं थी। इहो सभु कुझु तो मथां आहे। अदा वॾा ख़बर ई मूंखे त इहो रेस गफ़ार खान ईअं ई कंदो। असांजे ज़ख़्मनि जे मथां मरहम लॻाइण जे बदिरां ज़ख़्मनि ते ईअं लूणु मिर्च बुरकींदो। इहो त सुठो थियो जंहिंसां छोकिरी बदनाम हुई उन ई सां पणिजी वई। इन खां वधीक रईस कहिड़ो सुठो फ़ैसिलो करे आ। असांजो इरादो अधी खे वापसि आणण जो हो भॼई। जीअं ई न्याणी वापसि अचे आ न, तव्हां उनखे कोई फिटी कयो आ, पोइ ई तव्हांजो अंदरि थधो थिए आ। बस वज़ीराम बस बस कराणे। अॻु में ई रहिस असांजो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे। अॻु में ई असांजे मथे में किलियूं ठोकियूं अथई। वधीक तूं न ठोक त कयां ई न तोखे पूरो। मूं त खणी माठ कई, पर इहो नथा सोचो त कुलसूम जो घर आबाद थी वियो। भाॼाई तूं छा थी सम्झी त असां वारी अधी उते ख़ुशि रहंदी ऐं हालार उन सां प्यार जो परणो करे वियो आहे न। हालार पंहिंजो मुंहुं कारे थियण खां बचण लाइ इहो ई फ़ैसिलो कयो आहे। उते वञी अधीअ खे गिह जा टुकर कोन खाराईंदो, रत जूं मानियूं ॾींदसि, रत जूं। कुलसूम जिंदा रहण लाइ रत जूं मानियूं बि खाई वेंदी, पर जे हिते अचे आ न त तव्हां उनखां जीअण जो हक़ बि कसे वठो आहे। बस हाणे बस इहो ट्रिको बंदि कयो। मां कंहिंजी ज़बान मां लफ़्ज़ ॿुधण नथो चाहियां। हाणे खां पोइ केर बि पंहिंजी ज़बान न खोलींदो। पहिरियां ई मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ ते गौर पियो हले। वधीक तव्हां मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कयो। मथां तव्हांजी इहा बड़बड़ मुंहिंजो सुकून बर्बाद करे छॾियो आहे। आख़िर ही घर छॾे माण्हू वञे त आख़िर काॾे वञे? रांद मूं रचाई ऐं बाज़ी हालार खान खटे वियो। मूं कॾहिं सोचियो बि कोन हुयो अदा साईं ओचितो केरु मटाईंदो। फ़ैसिलो जो तव्हांजे ख़िलाफ़ थियो आहे। सरदार जेको आहे फ़ैसिलो हक़ जो कयो आहे। हक़? छाजो हक़? मां छोकिरी में नज़रूं विझां त मुंहिंजो कारो मुंहुं कयो वञे, बाक़ी हालार कान छोकिरी में नज़रूं विझे त उनजो निकाह कयो वञे। सरकार तो असां छोकिरी शादी करण बि न चाहे पई, पोइ ज़बरदस्ती वॾो रेस तुंहिंजो निकाह कीअं कराए? जेकॾहिं छोकिरी शादीअ खां इनकार करे आ ऐं पंहिंजो बदिलो वठणु चाहे आ त पोइ हालार जे मुंहुं कारे थियण खां उन्ही खे केर बि बचाए न सघे आ। खणी जो मां ही बाज़ी हाराए चुको आहियां, पर मूं अञा मैदान नाहे छॾियो। ओसी ताईं माठ करे न विहंदुसि जेसि ताईं हालार खान जे मुंहं ते कराड़ मले हिन ॻोठ जी घिटी घिटी न घुमायमि। तेसि ताईं मुंहिंजी हिन दिलि खे सुकून न मिलंदो, छो त कमाल खान उहो कारीगर आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर नाहे छॾींदो, कॾहिं बि न। ॿिए ॾींहुं मङणो था कनि, रबन 32,000 ॾेई वियो आहे। न वठी न पई वठांसि, ज़ोरी हथ जी तिरीअ ते रखी हलियो वियो। बाबा घर में लूण जी लप बि नाहे। जे 5 मायूं ईंदियूं त उन्हनि खे चांहि चुको त पियारींदासीं न, या ईअं सखणे हथनि ते रवानो कंदासीं? अमा कहिड़ो अची हिते राति रहंदियूं? ये सवण साठ पूरा करे त हली वेंदियूं। कुझु बि हुजे, असांजे मथां फर्ज़ बणिजे थो त उन्हनि जी थोरी घणी ख़िदमत कयूं। ऐं ॿी ॻाल्हि त छोकिरो बि ईंदो, उनजे कुल्हे ते अजरक बि रखिणो आहे ऐं मुंडी बि पाराइणी आहे उनखे। ठीकु आहे सकीना, हाणे ॿुधाए त मूंखे करिणो छा आहे? ॾींहों ॾींहों वञनि थियूं रस्मूं वधंदियूं। अॻे त घोट खे कुंवार जो मुंहुं बि नसीब न थींदो हुयो,
मायूं ईंदियूं हुयूं कुंवार जे मथे ते पोती रखी हली वेंदियूं हुयूं, पर हाणे त तोबा ऐं तोबा, मायूं ईंदियूं घोट कुंवार खे गॾु विहारींदियूं, हिक ॿिए खे मुंडरी पाराईंदा, पोइ ॾंद कढंदा, नाच थींदो, सेरा ॻाईंदियूं, फोटू कढंदियूं, पोइ वेंदियूं। अम्मा सिर्फ़ एतिरो बि नाहे, पहिरियां कुंवार सुठो जोड़ो पाए हार सिंगार करे पोइ घोट जे साम्हूं ईंदी, पर घर में त मूं वटि पाउडर जी डॿी बि नाहे, पोइ मां मेकअप कीअं कंदसि? अड़ी मुठियसि, इहा ॻाल्हि त मूंखां विसरी वई। छोकिरे मूंखे पैसा ॾिना, मूं चयोमांसि एतिरा पैसा काॾे कंदासीं? शर्माए चयईं मुंहिंजी कुंवार जे मथां ख़र्च कजो। तूं ई ॿुधाए न, हाणे कजे त छा कजे? पोइ त तुंहिंजो कमु ई न आहे पोड़ा शहर में। मां मीरा खे वठी सुबुह जो पाण हली वेंदसि, जीअं हीअ पंहिंजी पसंदि ते कुंवार वारो जोड़ो ऐं मेकअप वठे, बाक़ी ॿियो थोरो घणो सामान मां पाण ई वठी ईंदसि। अम्मा तो मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि करे छॾी, हिन ॻाल्हि ते न हिकिड़ी सेल्फी थी वञे। खणी जे ही सॼी शैतानगिरी इन कमाल खान जी आहे, पर हाणे सोचणो इहो आहे ये तस्वीरूं रबन वारनि वटि कीअं पहुतियूं? ये तस्वीरूं कमाल खान पहुचायूं या वरी कमतार खुद न खुद पहुचायूं? जेको थियो दरगुज़र कयो हलाल खान। ए बत घणी जो मां दरगुज़र करे वेही रहा, पर हू शैतान कमाल खान ओसी ताईं माट करे न वेहंदो जेसी ताईं उन जो अंदर न ठरंदो, जेसी ताईं सभिनि जे साम्हूं उन्हनि खे ज़ाहिर करे न बीहारींदुसि न, तेसी ताईं उन्हनि जूं शैतानगिरियूं ख़तम न थींदियूं ऐं मूं मथां इल्ज़ामनि जा ई लॻल छंडा न धोपंदा। इन करे उन्हनि शैताननि खे बि ज़ाहिर करणो आहे। ये तस्वीरूं किथां ऐं कीअं रबन वटि पहुतियूं, इहो तव्हांखे रबन ई ॿुधाए सघे थो। रबन में उम्मीद रखिजी सघिजे थी, पर असगर पूरी पक न आहे। कोशिश करे ॾिसो, रबन मथां ज़ोर वधायो, थी सघे तव्हांखे ॿुधाए छॾे। कोशिश कयां थो रबन खां पूरी मालूमात वठां, पर जे रबन ॿुधाइण खां इनकार कयो त पोइ वाज़े हक़ीक़त खे ज़ाहिर करण लाइ कमाल जे कंहिं गार्ड खे ॿधी खणी अचिबो, त उन शैतानी चाल में न कमाल खान सां केर केर गॾु आहे। हाणे उन्हनि खे डर न ॾिबी ऐं उन्हनि खे ॿुधाइणो पवंदो हालार जी सट थॾे ते मुड़स चट। तव्हां फ़ैसिलो तमामु सुठो कयो, न्याणी जी जान बि बचाए विधी ऐं ॻोठा वारनि खे जहिड़े खां बि बचायो आहे। जेकॾहिं मां हालार खे सज़ा ॿुधायां त पोइ छोकिरीअ खे माइटनि जे हवाले करणो पिया ऐं मूंखे पूरी पूरी पक हुई, जेकॾहिं मूं छोकिरीअ खे ओठे वारनि जे हवाले कयो त ओठे वारा हुनखे ज़िंदा कोन छॾींदा। ऐं ॿी ॻाल्हि त हालार खे सज़ा ॿुधाइण खां पोइ उन जी दिलि में नफ़रत वधी वञे हा ऐं हू पंहिंजी इज़त जो पलांद वठण लाइ ओठे वारनि जे मथां हमिलो करे हा ऐं पोइ इहा खूनी रांदि शुरू थी वञे हा। हाणे छा था सम्झो त इते ई अमन थी वेंदो या अञा का धुर नाराज़ आहे? मूं ओठे वारनि जे चेहरे ते नफ़रत ॾिठी, मूंखे लॻे पियो त उहे मुंहिंजे फ़ैसिले मां राज़ी न हुआ। जेकॾहिं ओठे वारा राज़ी न आहिनि थिया त पोइ को न को मसइलो ज़रूरु खड़ो कंदा। मां सुभाणे ओठे खे घुराए उनखे सम्झाइण जी कोशिश कंदुसि, ख़ुदा कंदो त ओठो ज़िद ऐं अना खे छॾे हक़ीक़त खे सम्झी वेंदो। ख़ुदा कंदो ईअं ई थींदो, पर जेकॾहिं ओठो नथो मञे त पोइ कलसुम जो घर कॾहिं बि आबाद कोन थींदो। छोकिरी घर खे घर करे वेही रही त हालार कुझु ॾींहंनि जी नफ़रत खां पोइ उनखे ज़ाल जो दर्जो ज़रूरु ॾींदो, छो त हालार एॾो ज़िद्दी न आहे जो सॼी उमिरि पंहिंजी निकाह ॿधी ज़ाल सां नफ़रत कंदो।
कुछ ॾींहं हालार खे ज़रूर लॻंदा, पोइ हू पाण खे संभाले वेंदो। पर उन अरसे दौरान छोकिरी को ग़लति क़दम न खणे। मूंखे हिकु चक्कर कमाल सां ज़रूरु मिलणो पवंदो। ही जेका मूं एॾी बदनामी सिर मथां वसाई सिर्फ़ु कमाल खे हासिल करण लाइ, पोइ मां हालार सां ज़िंदगी किथे गुज़ारे सघां थी। जेकर कमाल मुंहिंजो साथ ॾिए थो, मूंसां निकाह करे थो, त पोइ हालार खे अहिड़ो त तंग कंदसि जो हू मूंखे तलाक ॾियण ते मजबूर थी पवंदो। पर जे तलाक नथो ॾिए त पोइ कोर्ट में वञी हुन खां तलाक वठंदसि। पर इहो क़दम खणण खां पहिरियां कमाल सां मिलां, ॾिसां त कमाल मूंसां प्यार करे थो, मूंसां निकाह करणु चाहे थो, या पंहिंजी दुश्मनी पारण लाइ मूंखे हालार ख़िलाफ़ इस्तेमालु कयो अथसि। जेकर कमाल मूंखे इस्तेमालु कयो आहे त पोइ मां कमाल खे कॾहिं बि बख़्श न कंदसि। हुन जे करे मुंहिंजी ज़हर ज़िंदगी बणिजी वई आहे। कॾहिं बि माफ़ न कंदसि कमाल खे, कॾहिं बि न। बाबा, अम्मा खे वठी वञी मीरा जो रिश्तो घुरो मुलाए। ॿुधीस तो ॻाल्हियूं, छोरे जा कम त ॾिस। सावणे खैरी उन्हनि खां रिश्तो घुरी आया आहिनि रबनि लाइ। हाणे वरी चए थो त मुंहिंजे लाइ वञी संग घुरियो। छॾ बा। अम्मा, मां मञा थो त उन्हनि रिश्तो घुरियो आहे, को मीरा ऐं रबनि जो निकाह त कोन्हे पियो न। अड़े अब्बा, को अलाह साईं अकुल बि ॾिनो अथई या न? सकीना ऐं अलण हा करे छॾी आहे। उन्हनि जे घर मंगणे जी तयारी लॻी पई आहे। मूंखे त इहा ख़बर पई आहे त सुभाणे परी ख़ैर सां मंगणो बि अथनि। अम्मा, इहे सभु अजायूं ॻाल्हियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां उन में वेंदो त इनकार कोन कंदा। पुटाणे इहे ॿारहणियूं ॻाल्हियूं छॾ। जे हाणे असां रिश्ते लाइ वञूं था न, हिकु त अलण ऐं सकीना वारा ॾींदा असांखे जवाबु, ॿियो त असां सावण वारनि जी नज़रुनि में अची वेंदासीं। अदा, अम्मा ऐं बाबा सही पिया चवनि। जेकॾहिं अम्मा ऐं बाबा हाणे विया न मीरा जे घर, त मीरा फ़ोन करे पठाणी खे ॿुधाईंदी, ऐं हू चरिया रबनि ऐं राणो हिते अची पहुचंदा। पोइ उन्हनि खे केरु सम्झाईंदो? कुझु बि थी पए, मां मीरा ऐं रबनि जी शादी थियण कोन ॾींदुसि। ॼण त मीरा जो वॾो भाउ जीअं सो ही शादी थो रोकराए। ऐं माठ करे वे या थाप हाणी पंहिंजो पाण खे न माराइजा, न को ही असांखे ज़लील कराइजा। मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी कन खोले ॿुध, पर हा, इहा अदा सां ॻाल्हि न कजांइ। अदा वॾे जी सलाह खां सां पाण को बि कमु कयो त अदा वॾा मां जान केरु छॾाईंदो? तुंहिंजो साह न वञे। जेकॾहिं अधे वॾे कुझु चयो न, उन मां तुंहिंजी जान छॾाईंदुसि। मां पहिरियां इहो ॿुधा अदा त करिणो छा आहे? हालार अचे घर में घिरी, अदियो हालार खे हिकु जाइ ते ख़तमु करिणो आहे, हिकु जाइ ते। अदी निकाह करे हली वई, सम्झ त हुन सां पंहिंजो रिश्तो ई ख़तमु थी वियो। पोइ छो हली पाण हुन खां ज़िंदगी खसूं? जीअण ॾींस अदा, जीअण ॾींस। जेसि ताईं इहा निभागी जहिड़ी आहे न, तेसि ताईं असांजे मथां जेको लॻल आहे न बदनामीअ जो दाग, जेको बि हिन छोरीअ खे ॾिसंदो न त इहो ई चवंदो त हीअ उहा ई छोरी आहे जे पंहिंजे भाइरनि जे मुंहं ते काराण मले आशिक़ सां वञी ज़िंदगी गुज़ारी। ऐं इहो कॾहिं बि मूंखां बर्दाश्त न थींदो। कुर्बान, जेकॾहिं असांखे कंधु मथे करे हलणो आहे न त इन निभागीअ खे मरणो पवंदो। हिकु चकर वरी बि सोचे ॾिस अदा त किथे अदी जे खून में तूं ऐं मां टंगिल न हुजूं। कुर्बान, सोची सम्झी मां फ़ैसिलो कयो आहे। जेकॾहिं हिन कम में तूं मूंसां गॾु हलंदे त बि ठीकु, न त मां इहो अकेलो ई कमु कंदुसि। पोइ मां मरंदुसि या मारींदुसि, पर लुकमान मरंदो कोन। जे तुंहिंजो इहो ई फ़ैसिलो अदा त मां तोसां गॾु आहियां। जेको थियो ॾिठो वेंदो। कुर्बान, पक्की जांच करे पोइ हमिलो करणो आहे। मौक़ो हिकिड़ो दफ़ो मिलंदो आहे, बार बार न। जेकॾहिं हिन दफ़े असांखां बची विया न त पोइ हू होशियार थी वेंदा, ॿीहर असांखे मौक़ो न ॾींदा। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।